अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माया फराशा नज़र विझंदासीं सब खां पहिरियां हेडलाइन ते। पाकिस्तान पारां तालिबान ते हमला जारी, पाक फौज अराउंड सेंटर ऐं करम सेंटर में अफ़गान तालिबान जे ठिकाणनि ते बमबारी, केतिरियूं चेक पोस्टूं तबाह, अफ़गान तालिबान चेक पोस्टूं ख़ाली करे भॼी विया। पाकिस्तान स्टॉक मार्केट में बाड़ाई बाद रिकॉर्ड तेज़ी, कारोबार शुरू थींदे ई 100 इंडेक्स में 9,729 पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। एशिया जे ॿियनि मुल्कनि जे मार्केटुनि में बि बहितरीअ जो रुझान, जापान, हांगकांग ऐं शंघाई स्टॉक मार्केटुनि में बहितरी। आलमी मार्केटुनि में तेल जी क़ीमतुनि में घटिताई, अमरीकी ऐं बरतानवी क्रूड ऑयल जा अघ 4% खां वधीक किरी पिया, WTO $90.98 फ़ी बैरल में विकिरो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण वारी आहे। तेहरान जे एटमी हथियार ठाहिण जी सलाहियत ख़त्म करे छॾी आहे। ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जा 55 जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। ईरान फ़ौज जी मीज़ाइल ऐं ड्रोन सलाहियत बि ख़त्म थी चुकी आहे। ज़मीनी फ़ौज न मोकिलींदासीं। हिक इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान आबनाई हरम्स ते बंदि कयो त पहिरियां खां 20 भेरा वधीक सख़्त जवाब ॾींदासीं। असां अहिड़नि हदफ़नि खे निशानो बणाईंदासीं जिन सां ईरान ॿीहर पेरनि ते बीही न सघंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान मथां जंग मड़ी वई आहे, पंहिंजो दिफ़ा कंदासीं। अमेरिका सां ॿीहर ॻाल्हि ॿोल जो मामिलो गौर हेठि न आहे। अमरीकी टीवीअ खे इंटरव्यू में अब्बास अराग़ची वधीक चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि जो तजुर्बो तमामु तल्ख़ रहियो आहे। ॻाल्हियुनि में अघ भराई बावजूदि असांजे मथां हमिलो कयो वियो। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि सॼे ख़िते खे ग़ैर महफ़ूज़ बणाए छॾियो आहे।